एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भली अज असां क्लास 3 जो सबक 27 पढ़ंदासूं। नसीहत भरिया बोल। वॾनि जी इज़त करणु घुरिजे। हुनर दौलत आहे, बुरी सहबत खां बचिजे। इल्मु रोशनी आहे, हबच करे घणो ना खाओ। घटि ॻाल्हाइणु हिकमत आहे, माफ़ करणु बहादुरी आहे। बदिलो वठणु बुज़दिली आहे। सुठो सलूक इंसानियत आहे। सबक 27 नसीहत भरिया बोल। वॾनि जी इज़त करणु घुरिजे। हुनर दौलत आहे, बुरी सहबत खां बचिजे। इल्मु रोशनी आहे, हबश करे घणो न खाओ। घटि ॻाल्हाइणु हिकमत आहे, माफ़ करणु बहादुरी आहे। बदिलो वठणु बुज़दिली आहे। सुठो सलूक इंसानियत आहे। असांजे चैनल के सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे वीडियोज़ जी अपडेट मिलंदी रहंदी।